आऊं या कृष्ण परमार ताने केड़ा हलन उम्मीद खुश होंदो। अज असां 12 जो सबक को 13 लिखण सिखंदासीं। हिन सबक में काफ कलम, हाय हजम, जीम जुती सिट ते कीअं लिखबा आहिनि अचो त लिखण सिखूं। सबको 13 सबको सींदा बरसा कीअं लिखंदासीं। पहिरियों आहे सींदा बरसा, सीन जो टे अणियूं कढण खां पोइ उनखे ज़बर ॾींदासीं। हिते सींदा बरसा उन सां गॾु बे ज़बर ब, बे बद खे ज़बर ॾींदासीं। ही बे ज़बर ब काफ पेश को। जॾहिं काफ कलम कंहिं लफ़्ज़ जे आख़िर में लिखबो आहे त उनखे हीअं लिखंदासीं। ही काफ, ही मथे पेश, काफ पेश को, सबको 13 तेईं ते रे ज़बर हे वन पेशों तेईं ते कीअं लिखबो। ते खे ही सिट ते लिखंदासीं ऐं उन सां गॾु ये ॾींदासीं। हिते ये ते रे ज़बर, ही रे ज़बर हे वाउन पेशों हे खे सिट ते कीअं लिखंदासीं ही करे ऐं उनखे वाव ॾींदासीं, गॾु नून ॾींदासीं ऐं हे ते पेश ॾींदासीं। ही थियो हे वाउन पेशों 13 क़लम टे आवाज़न ऐं काफ सबर क ही हे ये ज़र ही कीअं लिखंदासीं। हे खे ही करे ही लिखी ऐं उनखे ये ॾींदासीं। ही थियो हे ये ज़र ही कलम काफ सबर क, ही काफ सबर क, लाम ज़बर ल, लाम ज़बर ल, मीम ज़बर म, कलम आहेने आ अलिफ मद आ, हे ज़र हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, ही नून ज़ेर ने, आहे ने। सिट ते कीअं लिखबो आहे। जॾहिं काफ कलम कंहिं लफ़्ज़ जे अॻ में अचे थो त उन जी सूरत कीअं थींदी त काफ कलम खे हीअं लिखबो आहे। ही थियो काफ ज़बर क, लाम ज़बर ल, लाम लकुण जॾहिं कंहिं लफ़्ज़ जे विच में अचे थो त उहो कीअं लिखबो आहे, हीअं लिखबो आहे। ऐं जॾहिं लाम लकुण कंहिं लफ़्ज़ जे आख़िर में ईंदो आहे तॾहिं उहो हीअं लिखबो आहे। लाम खे ज़बर ॾींदासीं। ही थियो लाम ज़बर ल, मीम ज़बर म, मीम मस खे ही करे ही सिट ते लिखी ऐं उन ते ज़बर ॾींदासीं। ही थियो मीम ज़बर म, कलम खचर, खाए ज़बर ख, चे ज़बर च, रे ज़बर। जॾहिं खाए खचर कंहिं लफ़्ज़ जे अॻ में ईंदो आहे त उनखे कीअं लिखबो आहे। ही थियो खाए ज़बर ख, चे ज़बर च, इन सां गॾु कीअं लिखबो आहे। चे खे जॾहिं कंहिं लफ़्ज़ जे विच में ईंदो आहे या शुरू में ईंदो आहे त कीअं लिखबो आहे। साॻे नमूने जीअं खाए खचर लिखियो आहे तीअं चे चंड खे बि लिखंदासीं ऐं मथे ज़बर ॾींदासीं। चे ज़बर च, रे ज़बर र, खचर ही, हे ये ज़र ही, हे खे ऐं सिट ते लिखण खां पोइ उन सां गॾु ये ॾींदासीं। ही ये, ही ज़ेर हे खे त ही पढ़बो हे ये ज़ेर ही, खचर, खाए ज़बर ख, ही खाए ज़बर ख, चे ज़बर च, ही चे ज़बर च, रे ज़बर र, खचर, आहेने अलिफ मद आ, ही अलिफ मद आ, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, ही हे ज़ेर हे, ही नून ज़ेर ने, आहेने। हजम, हाय हजम के, हजम हाय ज़बर है, जीम ज़बर ज, मीम ज़बर म, वो हाय ज़बर है। जॾहिं कंहिं लफ़्ज़ जे शुरू में ईंदो आहे त कीअं लिखबो आहे, हीअं लिखबो आहे ऐं उनखे ज़बर ॾींदासीं। हाय ज़बर है, जीम ज़बर ज, मीम ज़बर म। हाणे जीम ज़बर ज कंहिं लफ़्ज़ जे विच में या शुरू में लिखबो आहे त कीअं लिखबो आहे। ही जीम ऐं मथे ज़बर, जीम ज़बर ज, मीम ज़बर म, ही मीम ज़बर म। हजम, हे ये ज़र ही, हे ये ज़ेर ही, हजम, हाय ज़बर है, ही हाय ज़बर है, जीम ज़बर ज, ही जीम ज़बर ज, मीम ज़बर म। हजम, आहेने अलिफ मद आ, ही अलिफ मद आ, हे ज़ेर हे, ही ज़ेर हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, ही नून, ही ज़ेर नून ज़ेर ने, आहेने काजी, काफ अलिफ का, ज़ाद ये ज़ेर जी, काजी। काफ के लिखना सी ही
ये जो काफ ही अलिफ काफ अलिफ का ज़ाद ये ज़र्जी ज़ाद ज़ईफ़ के ही करे ही लिखंदासीं ऐं ज़ाद जॾहिं के ॿिए अखर सां लिखबो आहे तॾहिं हुनखे सिट ते ही लिखंदासीं ऐं हुनखे ये आहे त ये ॾियो ऐं ज़ेर ॾियो ही ज़ाद ये ज़र्जी काज़ी ख़बर खाए ज़बर ख ही खाए मथे ज़बर खाए ज़बर ख बे ज़बर ब ही उनसा अगर बे बदक के ज़बर बे ज़बर ब रे ज़बर खबर हजो हाय ज़बर है जिम पे जो हाय के हीअं लिखंदासीं ऐं मथे ज़बर ॾींदासीं जीम पे जो जीम आख़िर में आए त कंहिं को जीम कंहिं बि लफ़्ज़ जे आख़िर में जीम अचे थो त उहो हीअं लिखिजे थो जीम के हीअं लिखी ऐं मथे पेश ॾींदासीं ई थियो जीम पेश जो हजो काफ अलिफ का ज़ाद ये ज़र्दी ही काफ अलिफ का ज़ाद ये ज़र्जी काजी लिखो लाम ज़ेर ले खे पेश को ही लाम ज़ेर ले खे पेश को के पेश को लिखो खबर वठो खाए ज़बर ख ही खाए ज़बर ख बे ज़बर ब बे ज़बर ब इरे ज़बर खबर वठो वाव ज़बर व ही वाव ज़बर व ठे पेश ठो ही ठे पेश ठो वठो हजो करे हाय ज़बर ह हाय ज़बर ह जीम पे जो ही जीम पे जो हजो करे काफ ज़बर का रे ज़रे ही काफ ज़बर का रे ज़रे कर रे सबक 13 कलम ही कलम आहिनि खचर ही खचर आहिनि हजम ही हजम आहिनि काज़ी खबर हजो काज़ी लिखो खबर वठो हजो करे